नाज़रीन हेडलाइंस ब्रेकिंग न्यूज़ के खैरपुर में अपडेट कंदालू। क़ौमी शाहरा ते कार कोच में टक्कर थियो आहे। टक्कर के नतीजे में 5 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शकील जावरी खां। जी शकील, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही अॼु टंडो मस्ती भरिसां खौफ़नाक हादसो पेश आयो आहे। क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कोच ऐं कार में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा जेके आहिनि उहे फौत थी चुका आहिनि, जॾहिं त 15 सख़्तु ज़ख़्मी आहिनि। फौत थियलनि में 50 साला हक़नवाज़, 35 साला मुस्मात भागवंत, 9 साला अब्दुर्रहमान, 8 साला नायला ऐं हिकु 5 साला नामालूम नींगरी शामिल आहे। जॾहिं इतला ते मोटर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे अस्पतालुनि ॾांहुं मुंतकिल करायो। जॾहिं त उन हवाले सां मोटर पुलिस जो चवणु हो त जेको आहे एम्बुलेंसियूं जेके आहिनि उहे देरि सां पहुतियूं, जंहिं सबबु जेको आहे जेके ज़ख़्मी हुया उहे मौक़े ते तड़पंदा रहिया। बहरहाल सिविल अस्पताल खैरपुर में एमरजेंसी नाफ़िज़ कई वई आहे ऐं उते ज़ख़्मियुनि जो जेको आहे इलाज जारी आहे। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ शकील।